ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 1/10/2022। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार आपस में हिक ॿिए जो रिगार्ड रखिणो आहे, पंहिंजे खे मियां मिठू न सम्झणो आहे, बुद्धि में रहे जो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी सभु कंदा। प्रश्न आहे कहिड़ी अवस्था जमाइण जे लाइ ॾाढी महिनत करणी आहे। उत्तर आहे गृहस्थ व्यवहार में रहंदे स्त्री पुरुष जो बांध समाप्त थी वञे, मनसा में भी संकल्प विकल्प न हलन, असां सभु आत्मायूं भाउ आहियूं, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार भाउ भेण। इहा अवस्था जमाइण में टाइम लॻंदो आहे। साथ में रहंदे विकारनि जी आग न लॻे, क्रिमिनल असॉल्ट न थिए, हिन जो अभ्यास करणो आहे। माता पिता जो सर्व संबंधियुनि जो सेक्रेन आहे, हुनखे यादि करणो आहे। गीताए बदिली वञे दुनिया न बदलदासीं असां। ओम शांति। इहा ॿारनि जी गारंटी व प्रतिज्ञा आहे न कि चाहे कुझु बि थी वञे असां बाप खे न छॾंदासीं, असां बाप जी श्रीमत ते हलंदासीं। प्रतिज्ञा कोई मुख सां न कबी आहे। जॾहिं ॿार बाप खे पहचानंदा आहिनि त प्रतिज्ञा थींदी आहे न। हर हिकु स्वतंत्र पुरुषार्थ कंदो आहे, इंडिपेंडेंट। पद पाइण लाइ स्कूल में सभु इंडिपेंडेंट पुरुषार्थ कंदा आहिनि कि असां उच्च पद पायूं। हिते आत्मा पढ़ंदी आहे ऐं परमात्मा पढ़ाइण लाइ जीव आत्मा ठहींदो आहे ऐं हिन में प्रवेश करे हिननि खे ब्रह्मा खे ऐं ब्रह्मा मुख वंशावली खे पढ़ाईंदो आहे। स्वयं ब्रह्मा खे मुख वंशावली न चईंदासीं, ब्रह्मण ब्रह्मा मुख वंशावली आहिनि। ब्रह्मा मुख वंशावली न आहे। छो जो शिव बाबा मुख त ब्रह्मा जो वठंदो आहे न, शिव बाबा जो त ब्रह्मुख आहे ई न। त इन करे ब्रह्मण ब्रह्मा मुख वंशावली कहलाईंदा। ब्रह्मा शिव जी मुख वंशावली न आहे। शिव बाबा खे शिव बाबा अची करे हिन में प्रवेश करे पोइ हिन जे मुख सां असांखे पंहिंजो ठाहींदा। इहे बि क्रिएशन आहे न। पहिरियों ब्रह्मा खे रचंदो आहे, विष्णु खे न। ॻायल बि आहे न ब्रह्मा विष्णु ऐं शंकर। विष्णु ऐं शंकर ऐं ब्रह्मा न चईंदासीं। पहिरियों ब्रह्मा खे रचंदा आहिनि। ब्रह्मा जो ऑक्यूपेशन अलॻि आहे। हर हिकु ॻाल्हि सम्झण जी आहे। पहिरियों ब्रह्मा खे रचंदा आहिनि, पोइ हुन द्वारा विष्णु शंकर, हुन खां पोइ शंकर ऐं विष्णु। इनखे तत्व में मातेश्वर पिता चईंदा आहियूं इन्हनि खे। त उहो निराकार आहे। त साकार में माता पिता त खपे, तॾहिं त पुछंदा आहिनि मम्मा खे मां आहे, चईंदा हा ब्रह्मा मम्मा जी बि मां आहे। तत्व में मातेश्वर पिता चईंदा आहियूं न। त हर हिकु ॻाल्हि सम्झण जी आहे। बाबा जी तो माता निराकार आहे, लेकिन साकार में जॾहिं ईंदो आहे तॾहिं त माता पिता जो रूप धारण कंदो आहे न। त बाबा चईंदा आहिनि त मां पिता थी वई, हीअ ब्रह्मा मां थी वई। ब्रह्मा जी कोई मां न आहे। इहे ब्रह्मा मां फीमेल न हुजण जे कारण पोइ सरस्वती खे मम्मा चईंदा आहिनि। बाप पढ़ाईंदो आहे, इहे बि पढ़ंदा आहिनि। जीअं तव्हां स्टूडेंट आहियो इहे बि आहे। शिव बाबा कोई स्टूडेंट न आहे। तव्हां ॿार ब्रह्मा जो कर्तव्य बि ॾिसंदा आहियो कि इहे सभिनि खां जास्ती पढ़ंदो आहे। ॾिसंदा आहियो इहे बराबरि नज़दीक आहे न। पहिरियों कंहिंजा कन ॿुधंदा। इहे ब्रह्मा सभिनि खां नज़दीक आहे न। त चईंदासीं मम्मा बाबा जास्ती पढ़ंदा आहिनि, पोइ नंबरवार सभु ॿार पढ़ंदा आहिनि। भले ही बाबा चईंदा आहिनि जगदीश ॿार मम्मा बाबा खां बि ॾाढो सुठो सम्झाईंदो आहे। बाबा जी मुरली पढ़ी करे धारणा करे पोइ गीता मैगज़ीन आदि ठाहींदो। छो जो शास्त्र आदि पढ़ियल आहे न, अंग्रेजी में बि होशियारु आहे। इनखे चइबो आहे रिगार्ड। स्टूडेंट खे हिक ॿिए जो रिगार्ड रखिणो खपे। बाबा बि रिगार्ड रखंदा आहिनि त फादर खे फॉलो करिणो खपे। भले हाणे 16 कला न ठाहिणा आहिनि, नंबरवार त हूंदा आहिनि न। कोई न कोई भूल सभिनि सां थींदी ई रहंदी आहे। हिन करे पंहिंजे खे मियां मिठू न सम्झणो आहे। जहिड़ा कर्म बाप कंदो आहे अथवा मां कंदमि मूंखे ॾिसी सभु कंदा। जो त हिक ॿिए खे रिगार्ड रखिणो खपे। बाबा जो बि रिगार्ड रखिणो खपे। माण्हू चईंदा आहिनि कि स्त्री पुरुष खे भाउ भेण ठाहींदा आहिनि। त जो बुद्धिवान ॿार हूंदो त जब चईंदो कि परमात्मा जा ॿार आहियूं त सभु भाउ भेण थी विया न।
प्रजापिता ब्रह्मा जा ॿार भाउ भेण थी विया। भाउ भेण ठहिणु सुठो आहे न। बाबा जा ॿार ठहींदासीं त वरसो बि वठी सघंदासीं। वरसो मिलंदो आहे शिव बाबा खां ब्रह्मा द्वारा। त ब्रह्मा कुमार कुमारियूं चइणो पए न, हू कॾहिं बि विकार में न वञी सघंदा आहिनि, न त क्रिमिनल असॉल्ट थी वेंदी। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदो आहे, पढ़णु पवित्र रहण जी युक्ति बि ॿुधाईंदो आहे न। स्त्री भी चाहे बाबा, पुरुष भी चाहे बाबा, तो स्त्री पुरुष जो भान टुटी पवंदो। ये भी चवंदा आहिनि कि आदम और बीवी द्वारा सृष्टि स्थापना थी, त इहे सभु उन्हनि जी संतान आहे न, भाउ भेण थिया न। कुमार कुमारियुनि जे लाइ एतिरी महिनत न आहे। जो सीढ़ी चढ़ी आहे न, उन्हनि खे उतरणो पए त उतरण में महिनत आहे। ईअं न ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि रहणो आहे, सिर्फ़ु कंपेनियन थी करे रहणो आहे। सत्संग में कोई अपवित्र हूंदो न, हुते ॿारनि जो बि इंतज़ारु न थींदो आहे। हिते ॿार जो इंतज़ारु कंदा आहिनि, हुते समय अनुसार आप ई साक्षात्कार थींदो आहे। मनुष्य त चवंदा आहिनि इहे कीअं थी सघंदो आहे, भला हिते जा संपूर्ण विकारी कीअं सम्झनि कि हुते निर्विकारी हूंदो आहे। हुते देह अभिमान हूंदो न आहे, हिते देह अभिमान रहंदो आहे। देह छॾण ते माण्हू केॾो रोईंदा आहिनि, हुते रोइण जी ॻाल्हि कोन्हे। हुते समय ते साक्षात्कार थी वेंदो आहे कि शरीर छॾी करे वञी करे प्रिंस ठहिणो आहे। हिते बि तव्हां साक्षात्कार कंदा आहियो कि असां भविष्य में वञी करे महाराजा महारानी ठहींदासीं, श्री कृष्ण जहिड़ो बालक गोद में ॾिसंदासीं। साक्षात्कार सां इहे मालूम न पवंदो आहे कि सूर्यवंशी महाराजा महारानी ठहींदासीं या चंद्रवंशी, छो जी इहे बिल्कुलु नई ॻाल्हियूं आहिनि न। हिन करे चइबो आहे कि पहिरियों बाप खे पहचानो। बाप चईंदो ॾिसो मां केतिरो लवली आहियां न। बाप चईंदो कि सभी संबंधनि जी सेक्रेन मां आहियां। मां चवां थो मूंखे यादि करो, छो जी बाबा सां जेको संबंध सां जंहिं संबंध सां यादि कंदा आहियूं न, बाबा हुन संबंध जो अनुभव कराईंदा आहिनि। चवंदा आहिनि तत्व में मातेश, हिकु हिकु ॻाल्हि में निश्चय विहारणो खपे। परंतु कोई न कोई ॻाल्हि में संशय अची वेंदो आहे, पोइ राजा ई पद पाए न सघंदा। इन करे बाप चए थो मन मना भव। बाप खे यादि करो त तव्हां आशिक ठहरियो न। ये रूहानी आशिक ऐं माशूक आहे, इहो पक्को करणो खपे कि असां आत्मा आहियूं, परमात्मा जा आशिक आहियूं। श्री कृष्ण सभिनि जो आशिक थी न सघे, न थी सघंदो आहे न। श्री कृष्ण के सभु थोड़ी यादि कंदा आहिनि, मुस्लिम लोग थोड़ी श्री कृष्ण खे यादि कंदा। हीअ ॻाल्हि इहा बाप चईंदो आहे मनमना भव। हाणे मूं वटि अचिणो आहे, नाटक पूरो थियो, घर हलणो आहे, त घर ज़रूरु यादि अचिणो खपे न। हर हिकु ॻाल्हि जी सम्झाणी मुरली में मिलंदी रहंदी आहे। ॿार मुरली नोट न कंदा आहिनि, पोइ उहे ई ॻाल्हियूं बाबा खां पुछंदा रहंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे आशिक माशूक जी। सभी भगत आशिक आहिनि, छो जी परमात्मा खे यादि कंदा आहिनि। चवंदा आहिनि मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई। तव्हां ॿार हिन समय सभु नई नई ॻाल्हियूं ॿुधायो, परंतु ॿुधंदे माया थप्पड़ लॻाए छॾंदी आहे। रावण घटि थोड़ी आहे, मां बाप सर्वशक्तिवान आहे, माया बि सर्वशक्तिवान। अॼुकल्ह माया जो राज्य हलंदो आहे न। हाणे बाप चए थो 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छूटे, पोइ बि हिकदमि छूटदा न आहिनि। कई दान ॾेई करे पोइ वापसि वठी वठंदा आहिनि। इहे पैसनि जी ॻाल्हि न आहे, विकारनि जी ॻाल्हि आहे। साधु सन्यासी पैसनि जे लाइ चवंदा आहिनि कि दान ॾेई करे वापसि न वठिणो खपे, छो जी हिन में हुननि जी कमाई आहे। कई मनुष्य पोइ सन्यासियुनि वटि वञी करे चवंदा आहिनि कि ॿार खपे, चवंदा असांजी आशीर्वाद सां थी वेंदो। अगरि ॿार थी वियो त चवंदा असां ॾिनो, मरी वियो त चवंदा भावी। अगरि हिकु जो कुझु कमु थी वेंदो त ॾाढनि जो विश्वास पइजी वेंदो आहे। ईअं उन्हनि जी वृद्धि थींदी वेंदी आहे। हिकु तरफ़ पंहिंजी महिमा कंदा आहिनि, ॿियो तरफ़ भावी कंदा आहिनि। तव्हां हिन समय अननोन वॉरियर्स आहियो। उहे त अननोन वॉरियर्स हूंदा आहिनि, उन्हनि जो यादगार ठाहींदा आहिनि ऐं वॾा वॾा वेंदा आहिनि। उहे त अननोन वॉरियर्स हूंदा आहिनि, उन्हनि जो यादगार ठाहींदा आहिनि, वॾा वॾा पोइ वेंदा आहिनि। चवंदा आहिनि सोल्जर्स ते फूल चढ़ायो। अरे जंहिंखे पतो ई न आहे हुनजो यादगार कीअं ठहींदो, जंहिंजो पतो ई न आहे हुनजो यादगार कीअं ठहींदो। हाणे तव्हां अननोन आहियो, पोइ तव्हां वेरी वेल नोन ठहींदा। त माण्हुनि
बाबा चए थो हिते असांखे बाबा बाबा त ॼाणंदा न, असां त ॼाणंदा आहियूं, हुते त कोई कंहिंखे ॼाणंदो ई न आहे, ज़बरदस्ती फूल चढ़ाईंदा रहंदा आहिनि। तव्हांजा मंदर ठहींदा आहिनि, हाणे तव्हां गुप्त में राम राज्य जी स्थापना था करो। अच्छा मीठी मीठी सिकीले ते ॿार ठहिया आहियो, 5000 वर्ष खां पोइ मिलिया आहियो, कंहिंजो गुम थियल उहो ॿार मिली वञे त माता पिता खे केतिरी ख़ुशी थींदी आहे न। ॿार बि बाबा बाबा चईंदो रहंदो, त हाणे विनाश थींदो न, ऐं तव्हां गुम थी वेंदव, अर्थात बाप सां बिछड़ी वेंदव। छोजी बाबा चईंदा न जॾहिं असां मथे वेंदासीं त हुन समय त बाबा यादि हूंदो, लेकिन वापसि मथे पहुची वेंदासीं हुन खां पोइ त कुझु बि यादि न रहंदो न। ऐं बाबा चईंदा न कि अंत में त सभु ज्ञान बि गुम थी वेंदो, सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि यादि रहंदी, मां आत्मा बाबा जो ॿार आहियां। हुन समय थोरी इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं। त बाबा जे वञण जो टाइम थींदो त ज्ञान बि गुम थींदो वेंदो, पोइ कल्प पोइ बाप सां असां मिलंदासीं। सोचो असां ख़ुदि पंहिंजी आत्मा खे बि हाणे ई ॼाणंदा आहियूं। सत्युग में एतिरो आत्मा जो बि ज्ञान न हूंदो, सिर्फ़ु पतो हूंदो असां आत्मा आहियूं। पोइ कल्प पोइ असां स्वयं खे बि पहचानंदासीं, बाप खे बि पहचानंदासीं, त माता पिता सां केतिरो प्यारु रहंदो आहे न। कल्प पोइ बाप सां मिलंदासीं, हाणे मिलूं था त अहिड़े माता पिता सां केतिरो प्यारु रहंदो आहे। ॿियो कुझु न, इहे ई सोचो जीअं कोई वञण वारो हूंदो आहे त घड़ी घड़ी यादि ईंदो न कि हाणे इहो वञण वारो आहे, त हुन सां गॾु हुन रीति माण्हू प्यार सां हलंदा आहिनि, घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि। इहे ई सोचे करे कि हाणे त बाबा थोरो समय जे लाइ आयो आहे त छो न असां ज़्यादा समय बाबा सां गॾु रहूं। इहे ई यादि रखंदासीं त बि बाबा घड़ी घड़ी यादि ईंदो। अधु कलाक तव्हां सुख भोगता आहियो, पोइ धीरे धीरे दुखी थींदा वेंदा। सन्यासी चईंदा आहिनि सुख कागृष्ट समान, उहो बि विकार जे लाइ चईंदा आहिनि। गुरु नानक चईं मूत पतीली कपिड़ा धोयो त केरु धोईंदो, उहो हिकु परमात्मा ई आहे जंहिंखे चईंदा आहियूं एक ओंकार। सिख माण्हू इहे ॻाईंदा रहंदा आहिनि न। ज्ञान में तव्हां ॿारनि जी बुद्धि ॾाढी शुरू सयानी खपे, छो जी आत्मा खे जॻाइणो हूंदो आहे न। त जीअं जीअं बाबा खे यादि कंदा वेंदासीं बुद्धि शुद्ध थींदी वेंदी, त आत्मा जगदी वेंदी, अर्थात आत्मा जी बुद्धि जो तालो ॿियो ई खुलंदो रहंदो, आत्मा बि शुरू थी वेंदी। कोई कोई त ॾिसो आत्मा में मन बुद्धि हूंदो आहे न, त बुद्धि हिन समय अगरि जंहिंजी बि थोरी बि ठीकु हूंदी त फटाफट पकड़ी वठंदी, ऐं जीअं जीअं बाबा खे यादि कंदी त बुद्धि बि शुरू, आत्मा बि शुरू थी वेंदी। कोई कोई त ॾाढा सुठा शुरू बुद्धि हूंदा आहिनि, थी वेंदा आहिनि। माताएं कन्याएं ॾाढी सुठी रीति खड़ी थी वेंदियूं आहिनि, न त माताएं वेही पते खे सम्झाइनि, हिन में ॾाढी हिमत ऐं निर्भयता खपे। बाक़ी त सभु नरकवासी दुर्गति में आहिनि, उहे त भक्ति में ख़ूब नचंदा ताली वॼाईंदा आहिनि। सदगति त थींदी न आहे। तव्हां ॿार सदगति में वञण जे लाइ बिल्कुलु चुप रहंदा आहियो। नारद चईंदो आहे मां लक्ष्मी खे वरां। वास्तव में लक्ष्मी खे वरण लाइ तव्हां पुरुषारथ था करो, भगत त वरी न सघे। लक्ष्मी नारायण खे कीअं राज्य मिलियो, कॾहिं मिलियो, उहो हाणे काॾे वियो, इहे सिर्फ़ु असां ई ॼाणंदा आहियूं। हिन करे तव्हां मंदर में वञी करे मथो न टेकंदा आहियो, सम्झंदा आहियो असां ई त लक्ष्मी नारायण ठहूं था, तव्हांजो मथो टेकणु बंदि। बाप चईंदो इहे नास्तिक आहिनि त मथो न टेकंदा आहिनि। वास्तव में तव्हां ई आस्तिक आहियो, नंबरवार पुरुषार्थनि सां। उहे त नास्तिक आहिनि जो परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां दणका ठहिया आहियो, पोइ बि माया थप्पड़ लॻाए छॾंदी आहे त आरफन ठही वेंदा, निधन जा ठही वेंदा। भले ई बूढ़ा आहिनि परंतु माया उन्हनि खे बि जवान करे छॾंदी आहे। माया जा तूफ़ान अहिड़ा ईंदा आहिनि, तव्हांजे हिकु ॿ जो हथु पकिड़े करे तव्हां, माया जा तूफ़ान ॾाढा कड़ा ईंदा आहिनि, तव्हां हिकु ॿ जो हथु पकिड़े करे सहयोगी ठही न नई यात्रा ते आहियो। बाप जी श्रीमत ते हलणो आहे न, सॼो मदार आहे बुद्धि ते, अचल डोल अंगद जी तरह रहणो आहे न। अंत में उहा अवस्था थी वेंदी, बाबा चए थो अंत में उहा अवस्था थी वेंदी। हाणे बि अगरि तूफ़ान अचनि था त बाबा खे यादि करे उहा हलचल में न अचो कि मूंखे अहिड़ा संकल्प छो था अचनि, ईअं हूअं। छो जो बाबा चए थो ईअं ई कंदे कंदे त असां अचल डोल ठहींदासीं, न त अंत में अचनि
अंत में त सभिनि जी वृत्ति ख़राब थींदी, सभिनि में बुरा संकल्प उथल पुथल थींदा। त हाणे खां ई असां अभ्यास कंदासीं त हुनखे कंट्रोल करे सघंदासीं न। इन करे हाणे त ईंदा जेसि ताईं असां में उहा शक्ति अचे। अचल अड़ोल अंगद जी तरह हाणे ठहिणो आहे, पोइ अंत में उहा अवस्था अची वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिकु ॿ जो हथु पकिड़े सहयोगी ठही बाप जी श्रीमत ते हलणो आहे। बाप जो सर्व संबंधियुनि जी सेक्रेटरी न, उन्हनि खे ॾाढे प्यार सां यादि करिणो आहे। ॿियो आहे जीअं बाप हर ॿार खे रिगार्ड ॾींदो आहे, हीअं फॉलो करिणो आहे। पंहिंजे वॾनि खे रिगार्ड ज़रूरु ॾियणो आहे। वरदान आहे नथिंग न्यू जे पाठ द्वारा विघ्ननि खे खेल सम्झी करे पार करण वारा अनुभवी आत्मा। विघ्ननि खे ॾिसी करे घबरायो न। मूर्ति ठहो था त कुझु हैमर था थोड़ी त लॻंदी न। हैमर सां ई त ठोके ठोके करे ठीकु थींदा न। त जेतिरो अॻियां वधंदा ओतिरो तूफ़ान ज़्यादा क्रॉस करणा पवंदा। लेकिन पंहिंजे लाइ इहे तूफ़ान तोहफ़ो आहे। छो जी अनुभवी था ठहूं न। अगरि बाबा जी यादि में असां हर ॻाल्हि खे ॾिसंदासीं त अनुभवी थी वेंदासीं। इन करे इहे न सोचो कि शास्त्र सभु विघ्ननि जे अनुभवी मूंखे ई मूं वटि ई छो थो अचे। न, उन्हनि खे वेलकम करो। ॿियो विघ्न अचनि, ॿियो परिस्थिति अचनि, ॿियो असां बाबा जी यादि में बाबा जी शक्ति गुण ज्ञान खे यूज़ करे उन सभिनि ते पार करे विजयी थियूं। ॿियो इन्हनि जो वेलकम करो ताकी असां अनुभवी थी करे पास विद ऑनर्स थी वेंदासीं। नथिंग न्यू जो पाठ पक्को हुजे त इहे विघ्न बि खेल लॻंदा। स्लोगन आहे सत्यता जी विशेषता हुजे त आत्मा रूपी हीरे जी चमक चारों तरफ सुतह ही फैलती रहेंगी। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। अगर कोई ये प्रश्न पूछे कि ये जो पंहिंजे खे हिन संगम समय ते ईश्वरीय नॉलेज मिले थी उहो पोइ वरी खां पाण खे सत्युग में मिलंदी। हाणे हिन ते सम्झाइबो आहे कि सत्युग में त असां स्वयं ज्ञान स्वरूप हूंदासीं। देवता आहियूं, प्रालब्ध भोगदा आहिनि, हुते ज्ञान जी लेन देन न हलंदी आहे। हाणे ज्ञान जी ज़रूरत आहे अज्ञानियुनि खे, परंतु हुते त सभु ज्ञान स्वरूप आहिनि। हुते कोई अज्ञानी हूंदो ई न आहे त ज्ञान ॾियण जी ज़रूरत ई न आहे। हाणे त हिन समय पंहिंजी सॼी सृष्टि विराट ड्रामा में आदि मध्य अंत खे असां ॼाणंदा आहियूं। आदि में केरु हुयो, काथे कीअं आयो, काथां खां आयो, मध्य में कर्म बंधन में फसियासीं, पोइ छा थियो, अंत में असांखे कर्म बंधन सां अतीत थी कर्मातीत देवता ठहिणो आहे। ही सॼो ज्ञान असां में आहे न। जो पुरुषार्थ हाणे हले थो जंहिंसां असां भविष्य सत्युगी देवता था ठहूं, हाणे हले थो न। अगरि हुते असांखे मालूम हुजे कि असां देवता आहियूं त किरण जो बि ख़्यालु ईंदो त ख़ुशी गायब थी वेंदी। हिन करे सत्युग में असांखे चक्कर जो नॉलेज न हूंदो, कहिड़े बि युग में न हूंदा। ये ख़्यालु हुते न रहंदो। असांखे हिन नॉलेज द्वारा हाणे मालूम पियो आहे कि असांखे चढ़णो आहे ऐं सुख जी जीवन ठाहिणी आहे। पोइ अधु कलाक खां पोइ पंहिंजी प्रालब्ध भोगे पोइ पंहिंजे पाण खे विस्मृत करे माया जे वश थी करे किरी पवंदा। छो जी द्वापर युग खां किरणो ई आहे न। ये चढ़ण ऐं किरण अनादि ठहियल खेल आहे। ये सॼी नॉलेज हाणे बुद्धि में आई। ये नॉलेज सत्युग में न रहंदी। ॿियो आहे कई मनुष्य ईअं सम्झंदा आहिनि कि असां जो कुझु बि कर्म कंदा आहियूं, चाहे सुठा व बुरा कर्म कंदा आहियूं, उन्हनि जो फल अवश्य मिलंदो आहे। जीअं कोई दान पुण्य कंदा आहिनि, यज्ञ हवन कंदा आहिनि, पाठ पूजा कंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि कि असांखे ईश्वर जे हथ जो दान कंदा आहियूं उहो परमात्मा जे दरबार में दाख़िल थी वेंदो आहे। जॾहिं असां मरंदासीं त उहो फल अवश्य मिलंदो ऐं असांजी मुक्ति थी वेंदी। परंतु इहे त असां ॼाणे चुकिया आहियूं कि हिन करण सां कोई सदाकाल जे लाइ फ़ाइदो न आहे। इहे त जहिड़ो जहिड़ो कर्म कंदा ओतिरो अल्पकाल क्षण भंगुर सुख जी प्राप्ति अवश्य थींदी आहे। मगर जेसिताईं इहो प्रैक्टिकल जीवन सदा सुखी न ठहे तेसिताईं हुनजो रिटर्न न मिलंदो आहे।
भल असां कंहिंखां बि पुछूं इहे त जो बि आहे तव्हां करो कंदा आया इहे करण सां तव्हांखे पूरो लाभ मिलियो त इहे ॿुधण सां उहा लाजवाब थी वेंदा। हाणे परमात्मा जे वटि दाख़िल थियो या न थियो असांखे छा मालूम। जेसिताईं पंहिंजी प्रैक्टिकल जीवन में कर्म श्रेष्ठ न थींदा तेसिताईं केतिरी बि महिनत कंदा त बि मुक्ति जीवन मुक्ति न प्राप्त करे सघंदा। अच्छा दान पुण्य कयो लेकिन हुन करण सां कोई विक्रम त भस्म न थी आहे पोइ मुक्ति जीवन मुक्ति कीअं मिली। भले एतिरा संत महात्मा आहिनि जेसिताईं हुननि खे कर्मनि जी नॉलेज न आहे तेसिताईं उहो कर्म अकर्म न थी सघंदा आहिनि न ई वो मुक्ति जीवन मुक्ति के प्राप्त करे सघंदा आहिनि। उन्हनि खे बि इहो मालूम न आहे कि सत धर्म छा आहे सत कर्म छा आहे। सिर्फ़ु मुख सां राम राम चईंदा आहिनि हिन सां कोई मुक्ति थोरी मिलंदी आहे। बाक़ी ईअं वेही करे ये सम्झी वियण कि मरण खां पोइ असांजी मुक्ति थींदी इनखे बि बेसमझी चईंदासीं न। उन्हनि खे पतो ई न आहे कि मरण खां पोइ छा फ़ाइदो मिलंदो कुझु बि न। दान पुण्य कयो भॻवान जी दरबार में वियो न वियो इहो बि पतो न आहे बसि असां त कयो असांखे कुझु पतो न आहे। ज्यादा सोचंदा ई न आहिनि न बुद्धि खे सुम्हाए छॾियो अथनि। बाक़ी त मनुष्य पंहिंजे जीवन में चाहे बुरा कर्म करे चाहे सुठा कर्म करे उहो बि हिन ई जीवन में भोगंदा आहिनि। माण्हू चईंदा आहिनि हा असां ईअं कयो तॾहिं असां सां ईअं थियो त पतो बि आहे बुरे कर्म जो फल बुरो हाणे ई मिले थो त थोरो हाणे मिलंदो थोरो ॿिए जन्म में मिलंदो। इहे बि चईंदा आहिनि अलाए कहिड़ा कर्म करे आया आहियूं। हाणे इहा सॼी नॉलेज असांखे परमात्मा टीचर द्वारा मिले थी कि कीअं शुद्ध कमु करण सां पंहिंजी जीवन प्रैक्टिकल में ठाहिणी आहे सुठी। अच्छा ओम शांति।